माज़ी में पियल बरसातुनि ऐं आबपाशी अमले जी नाहाली सबबि फैज़गंज जे चइनी वाहन खे पियल घारनि, जिते फैज़गंज वासियुनि खे ॿिटे अज़ाब में मुब्तला कयो, त हाणे वरी हिकु हफ़्ते दौरान फैज़गंज जे मुख़्तलिफ़ वाहन में 4 दफ़ा पियल घारनि हिकु दफ़ो ॿीहर फैज़गंज वासियुनि खे दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। ताज़ो ई अली नवाज़ वाह समेत फैज़गंज में मीरवा कैनाल, हालीपोटरा शाख ऐं ॿियनि शाखनि खे पियल घारनि फैज़गंज जे किरोड़े रुपयनि जी ज़राअत खे त नुक़सानु रसायो, पर उन सां गॾोगॾु फैज़गंज जी अवाम खे बि बेघर करे छॾियो। ताज़ो ई अली नवाज़ वाह खे RD नंबर 19 तां 50 फुट घारो पइजी वियो, जेको आबपाशी अमले जी लापरवाही सबबि 15 कलाक जारी रहियो, जंहिं सवेकड़नि ते बीठल कमंद, कणक, सरें ऐं ॿियनि फसलुनि खे निस्त नाबूद करे छॾियो। त ॿिए पासे वरी वाह जे आसपास में मौजूदु ॻोठ पीरल मजीदाणो, आरब शेख, मुबारक लाशारी ऐं अली नवाज़ शेख समेत केतिरई ॻोठनि खे बि लोढ़े छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाहन खे पियल घारा आबपाशी अमले जी नाअहली जो सबूत आहे। SDO फैज़गंज अब्दुल सत्तार शेख जी नाजायज़ पॉलिसियुनि जे करे असांजा ॻोठ सॼा ॿुॾी विया आहिनि। सुबुह खां वठी मां 10 दफ़ा हिन ज़ालिम ॾे फ़ोन कई आहे, बाबा अच असांजा बच्चा पिया दरपदर थियनि, बच्चा दरपदर था थियनि। हींअर ताईं न दारोगो आहे न SDM फैज़गंज अब्दुल सत्तार शेख आयो आहे। सिर्फ़ु इन लाइ ते हितां जा जेके बि ज़मींदार किननि खां पैसा वठी नाजायज़ ते झटा थो हणाए, इन जे करे इहो पियो आहे। चौथों साल आहे हिते बाक़ाइदे खाती न आहे। चौथों साल आहे पैसा SDO ऐं DCO वारा सभु खाई विया। हिते नाजायज़ झटा आया आहिनि, वाह जी मालकी ठिप कान्हे का। ऐं हिकु ॿोड़ियो आहे असांखे बरसातनि, ॿियो पाणी हिते 10 फुट पाणी बीठो आहे। हीअ जेके असांजा जेके इरिगेशन खातो आहे असांखे नाहाल आहे, ऐं हिननि खे जेको आहे सो हितां तरियो वञे कम जा न आहिनि। ऐं हिननि ॻोठाइण सां वधि में जाती आहे। ऐं हिननि जेके पैसा हुया, हिन जा खाटी पैसा हुया, हिननि जे फंड जेके आहिनि सो गज़ब कया आहिनि। ऐं हिननि खे रुॻो पंहिंजो पेट खपे थो, ऐं का ॿिए मिसकिन जो को बि क़दुरु न आहे। ऐं हिते जेके आहिनि सो ॻोठाणा वीचारा हींअर तमामु परेशान आहिनि, हुननि जा ॿार बच्चा जेके आहिनि सो पाणी में लुड़ी रहिया आहिनि। हिकु तरफ़ ॻोठाणनि पंहिंजी तबाही ऐं वाह खे पियल घारे जो ज़िम्मेवार SDO इरिगेशन खे सम्झो, त ॿिए पासे वरी SDO इरिगेशन अब्दुल सत्तार शेख पंहिंजी नाअहली ऐं लापरवाही जो सबूत कुझु हिन रीति ॾिए थो। त हिकिड़ो मिंट मौक़ो ॾियो असांखे। मौक़ो छा ॾियांव? माइक अॻे वञी माइक ते ॾियो, माइक ते। सर ॾींदव न ॾींदव? पोइ हींअर ॾियो न कमु हलींदो। SDO इरिगेशन अब्दुल सत्तार शेख जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ शहरनि तोड़े आबादगारनि केतिरई भेरा एहतजाजी मुज़ाहिरा बि कया, पर शायदि हिते मौजूदु खाऊ कामोरा पाण खां वॾे ऑफिसर जो हिसो वक़्त खां पहिरियां पहुचाए अचनि था। इहो ई सबबु आहे जो वाहन ते मौजूदु वणनि जी गैर क़ानूनी कटौती, पाणी चोरनि ऐं वाहन खे पियल घारनि जी इंक्वायरी बि नथी कराई वञे। ऐं न ई वरी वाहन खे पियल घारनि जे नतीजे में ॻोठाणनि जे तबाह थींदड़ फसलुनि ऐं लुड़ंदड़ घरनि जो अज़ालो कयो वञे थो। छा हितां जी अवाम हमेशह इन्हनि खाऊ कामोरनि जी ग़ुलाम रहंदी ऐं हमेशह पाणी चोरी दौरान पियल घारनि में लुड़ंदी रहंदी? छा इंतिज़ामिया घारे दौरान थियल नुक़सान जो अज़ालो कंदी ऐं दरपदर थींदड़ माण्हुनि खे इंसाफ़ ॾींदी? आख़िर छो आबपाशी अमले जी निगरानी हेठि पाणी चोरी थिए थो? किथे इहे अमलदार बि तिन तबाही जा ज़िम्मेवार न आहिनि? इहो मौजूदा हुकूमत लाइ बि हिकु सवालिया निशान आहे। इरफान चांग, सिंध TV न्यूज़, फैज़गंज।